इन में जेके विटनेसिस हलिया आहिनि अक्यूज़ साइड जा गवाहियूं आहिनि उहे रिकॉर्ड थियूं आहिनि, स्टेटमेंट्स जेके आहिनि उहे रिकॉर्ड थियूं आहिनि। नेक्स्ट तारीख़ जेके असांखे 10 तारीख़ मिली आहे ऐं इंशाल्लाह असां केस परसूं कयूं था। ॾिसो अल्लाह साईं जो इंसाफ़ यकीनन हर मुस्लमान खे यकीन आहे त ख़ुदा जी ज़ात बहितरीनु इंसाफ़ करण वारी आहे, पर तव्हां अॼु मुंहिंजो अञा बि पुख़्तो ईमान ख़ुदा जी ज़ात ते थियो आहे त जेको असां गवाही 8 सालनि खां ॾियण जी कोशिशि कयूं पिया, असां चाहियूं पिया त कोर्ट्स जेके आहिनि असांजी गवाही वठनि, रिकॉर्ड कनि, त अॼु अक्यूज़ बुरहान चांडियो पंहिंजी ज़बान सां उहा गवाही ॾेई वियो आहे। असांजे हक़ में उहा गवाही ख़ुदा ताला जी ज़ात अक्यूज़ बुरहान चांडियो खां ॾियाराई आहे, जंहिंमें हू पाण एडमिट थो करे पियो त जेके जिन फायरिंग कई आहे, जेके क़ातिल आहिनि, हू चए थो त उहे बिहाइंड दी वार आहिनि, उहे जेलनि जे सलाखुनि जे पोयां आहिनि। माना हू पाण सुञाणे असांखे उहे क़ातिल ॿुधाए थो त बिल्कुलु उहे ई क़ातिल आहिनि जेके ही पाण पिया था चवनि। त अल्लाह जी ज़ात बहितरीनु इंसाफ़ करण वारी आहे, जॾहिं ही पाण अची करे पंहिंजी ज़बान सां असांखे आसानियूं करे था ॾियनि, एडमिट करे था ॾियनि ऐं क्लियर करे था ॾियनि त बिल्कुलु तव्हांजो मौक़िफ़ सचो आहे जेको 8 सालनि खां तव्हां खणी बीठा आहियो, त इहो बि यकीन आहे त ख़ुदा जी ज़ात बहितरीनु इंसाफ़ कंदी। नेक्स्ट तारीख़ ते इंशाल्लाह ईंदासीं, केस परसूं कंदासीं, हिमत सां न हारी आहे, इंशाल्लाह न हारींदासीं ऐं बीहंदासीं।